अस्सलामुअलैकुम, मां बिलाल मज़ारी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल बिलाल मज़ारी ऐं मुंहिंजो फेसबुक पेज बिलाल मज़ारी। असल में यार इलाही ॾींहंनि खां मां को व्लॉग वग़ैरह का अहिड़ी एक्टिविटी कई कोन हुई। सो हाणे वरी मुंहिंजो मूड आहे त माना मां वरी एक्टिव थियां फेसबुक पेज ते, यूट्यूब वग़ैरह ते, हर शइ ते जीअं अॻु में हूंदो हुयुमि। व्लॉग्स ऐं शाइरियूं ॿियो टियों थोरी ज़िंदगी जूं मसरूफ़ियात ॿियो टियों, हिन जे करे इन्हनि शयुनि खां इलाही कटिजी वियो। पोइ हींअर मां वरी रूटीन ते अचणु चाहियां थो ऐं इनशाला वरी पंहिंजो व्लॉग्स जो सिलसिलो इनशाला शुरू कंदुमि। ऐं उन खां पोइ जेके मोरल स्टोरीज़ आउं ठाहींदो हुयुसि उहे बि इनशाला हाणे शुरू कंदुमि। पूरी कोशिशि आहे मुंहिंजी। बाक़ी असांजो दोस्त आहे प्यारो वकार शाह साहब वेठो आहे तव्हां सां गॾु। ऐं शाह साहब जी हिकिड़ी ॻाल्हि तमामु ख़राबु आहे, जेको आहे माना गैर ज़िम्मेदार माण्हू आहे। नहीं यार एडी ॻाल्हि आहे फोन साईं मां त हाणे घणियूं ॻाल्हियूं कयूं काश मञा थो तुंहिंजी त करे यानी पर मोबाइल मूं वटि कान मां साईं शाह साहब जी तक़रीबन 10 कॉलूं कयूं। मां ॻोठ खां निकितुसि पए तव्हां हाणे कॉलूं हणंदो आहियो त मां जो अचे थो माना। अच्छा हा, हिकिड़ी वीडियो तव्हांजी मशहूरु थी आहे, शायदि तव्हां हाणे सेलिब्रिटी थी विया नहीं यार तॾहिं हाणे एडी असांजी कॉल ई नथा खणो न न जानी फोन मूं वटि दरअसल नयूं आयूं अथव वाह पोयां अलाह ख़ैर करे। ईअं ढम अची कराइनि असांखे हिन टाइम आई मैंने पता मूं त देर सां ईंदो धूड़ करे छॾियऊं साहब। अञा पचायूं कंदियूं खणी या आ पर धूड़ पुंज पता उस्ताद थी आहे त सफ़ा माना धूड़ करे छॾियूं। पाण बि जाइ अहिड़ी ते अची वेठा हा यार हे वाह जे कप सां वाह बि लथल आहे। पर छा कर टियों अचे थो या कोई तो अचे थो फौड़ साहब अचे थो। पोइ टे चायूं चऊं टे चायूं टे केक ऐं अरे भाई तो सफ़ा माना कमु ख़राबु थी वियो। मेन माना असांखे गंद करे छॾियो सफ़ा। हेॾो ईंदियूं न आहिनि साहब जी आयूं अथई ओए ओए बाम वारी गाॾी खे केरई थी। हिकिड़ी गाॾी अलाह साईं मूंखे ॾिनी आहे, उहा बि मैं केरे वरी वाह साईं। पोइ हाणे बैक टू रूटीन थियूं पाण माना बिल्कुलु थींदासीं पका ते मां चवां थो माना मोरल स्टोरीज़ ते कमु कयूं जीअं पहिरियां कंदा हुआसीं। वधीक हाणे गिलास अॻियां तव्हांजे पियो आहे, पाणी भरियो त पियूं। अब हाणे इनशाला मुंहिंजी त पूरी कोशिशि आहे त भई मां पंहिंजे रूटीन ते वरी माना अचां ऐं मोरल स्टोरीज़ जेके स्टोरीज़ तव्हां बि पसंदि कयूं सुठियूं स्टोरीज़ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां सबक़ आमूल स्टोरीज़ ठाहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह ठाहींदो बि आहियां ऐं मोहबत बि ॾिनी आहे सिंध वासियुनि उन्हनि स्टोरीज़ खे। सो इनशाला बहरहाल तव्हांजो साथ तव्हांजी मोहबत वरी ॿीहर असांखे खपे ताकी असां वरी उहो ई कमु कंटिन्यू करे सघूं। ईअं न छा साहब बिल्कुलु जानी बसि हाणे पोइ सियारो बि कुझु घटिजी वियो आहे। असल मेन शइ इहा हुई त मां वटि बाइक आहे यार, सिधी ॻाल्हि आहे। मां वटि इहा बाइक अथव, पोइ इन ते माना अचणु वञणु सियारे में सफ़ा वारा तबाह पियो करे। ॾिसो त हाणे बि पियो अथव टोपलो। पोइ इन करे स्टोरीज़ वग़ैरह ठाहिणु छॾियासीं असां। सियारो ॾाढो तंग पियो करे छो जो असांजो हे माना ईअं सम्झो अधु कलाकु मूंखां परे आहे दोस्त असांजो शाह साहब। पोइ अधु कलाकु परे अचणु माना हिकिड़ो वॾो चैलेंजिंग हुयो सियारे में। सी ऐं बाइक माना सम्झो था पाण वधीक ऐं हिन दफ़े वरी सियारो बि इलाही तेज़ थी वियो न। सियारे मारे छॾियो ग़रीबनि रोज़ा रखिया त ॾींहं बि वॾा थियण लॻा। साह कढी चई मां मूंखे छो थो वणे। मां त यार पंहिंजो वीडियो थो भरियां। मां त पंहिंजो वीडियो थो भरियां, पोयां केरु अची वियो ढम। हलो थंबनेल मिली मां वियो रेडी थी वेठो छॾेसि बाबा वञी अठनि पोइ थो ठाहियां व्लॉग। हे साईं हाणे पौड़ साहब बि आयो अथव। पौड़ साहब जेको आहे सो पीपल्स पार्टी जो माना ख़ासि माण्हू आहे। अच्छा असांखे ख़बर ईअं पई, असांखे ईअं ख़बर पई त तव्हां पीपल्स पार्टी तारीफ़ पीपल्स पार्टी करे रहिया आहियूं। तारीफ़ त कयो था न बाबा, असां तारीफ़ तव्हांजे मुंहुं मां पीपल्स पार्टी ॿुधीसीं असां चयोसीं तव्हां पीपल्स पार्टी में आहियो। असां पीपल्स पार्टी में मां चवां नेक्स्ट हुकूमत में जॾहिं अगरि ठही उन्हनि जी त गैस मिलंदो पाड़ी वञाणी साम्हूं सोसाइटी न माना गैस पीपी ॾे वोट पी पघारे जो। माशाल्लाह माशाल्लाह। साईं तव्हांजो वोट कंहिंखे आहे? असां सर पीपी खे ॾींदासीं। पीपी खे ॾींदव? माशाल्लाह माशाल्लाह। मां कंहिंखे ॾींदुमि इहो तव्हांजे कमेंट में माण्हू ॿुधाईंदा त मां वोट कंहिंखे ॾींदुमि। सही आहे जो कमेंट्स ईंदव त मज़ारी वोट कंहिंखे ॾींदो।
क्या डन आहे न